ख़बर शामिल कंदासीं। नवाब वली मोहम्मद मां ख़ालिद हुसैन लाखो जी रिपोर्ट मुताबिक़ नवाब वली मोहम्मद प्रेस क्लब जे बानी बहावल लाखो जी पहिरीं वरसी मल्हाई वई। वॾे अंग में शाइरनि, अदीबनि, सहाफ़ी ऐं सियासी समाजी माण्हुनि तरफ़ां बहावल लाखो खे भेटा पेश कई वई। मज़ार ते हाज़िरी भरे गुलनि जी वर्खा करे दुआ घुरी वई। संदन वॾे फर्ज़ंद राजा लाखो खे पग पुण ॿधाई वई। ख़बर मूजिबि नवाब वली मोहम्मद प्रेस क्लब जे बानी बहादुर सहाफ़ी बहावल लाखो जी पहिरीं वरसी संदन ॻोठ जूझाण में वारसन अब्दुल लतीफ़ लाखो, इमरान लाखो तरफ़ां मल्हाई वई। वरसी जे तक़रीब जी शुरूआत बहावल लाखो जे मज़ार ते गुलनि जी वर्खा करे दुआ घुरी वई। वरसी जी तक़रीब में अदीबनि, सहाफ़ियुनि, सियासी समाजी अॻुवाणनि, शाइरनि ऐं इलाइक़े वासियुनि शिरकत कई। बहावल लाखो खे भेटा पेश कई वई। वरसी तक़रीब में शाइर अली मुराद ॾाहिरी, सहाफ़ी गुल हसन लिगारी, सीनियर सहाफ़ी दोस्त अली चांडियो, रईस मोहम्मद हाशिम बुघियो, समाजी अॻुवान हाजी ख़ान लाखो, पीपी अॻुवान मंसूर लाखो, माशूक राहू, अब्दुल गनी कलोई, रईस मोहम्मद हाशिम चांडियो, नवाब वली मोहम्मद प्रेस क्लब जे सदर ज़फ़र अली चांडियो, सहाफ़ी यूसुफ रिंद, STP जे अॻुवान ॾाॾो उस्मान बुघियो, अदीब इसरार लांगा, सहाफ़ी एजाज़ संगरा, सहाफ़ी खैरल सिंधी समेत वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई। मुक़रर वरसी खे ख़िताब कंदे चयो आहे त सहाफ़ी बहावल लाखो घणरुखी शख़्सियत जो मालिक हो। हिन हमेशह बेपहुच मज़लूम माण्हुनि जो आवाज़ बणिजी वक़्त जे ॾाढनि सां जंग जोटी। हू कॾहिं बि न झुकियो, बहावल मिसकीन माण्हुनि जो भरपूर आवाज़ बणियो, ज़ुल्म ख़िलाफ़ ख़ामोश न रहियो, इलाइक़े में मज़लूम माण्हुनि जो ॾढ हो। वरसी तक़रीब में बहावल लाखो जे वॾे फर्ज़ंद राजा लाखो खे पग पुण ॿधाई वई, जंहिंजी मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे चङनि मुड़सनि, अदीबनि, सहाफ़ियुनि वर ॾिनो।